मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो शहर के अलमदीना टाउन के रहवासी कारोबारी शख्सियत सेठ राशिद अली नोवल पैंसी न्याणी सां गॾिजी अलमदीना टाउन मोरो में बुनियादी सहूलतूं ऐं बिजली की सहूलत न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो किया, जिते सेठ राशिद अली नोवल चयो त असां सां गुज़िरियल 4 सालनि खां मुसलसल ज़ुल्म आहे। अलमदीना टाउन मोरो तरफ़ां असांखे कंहिं बि क़िस्म जी का सहूलत न ॾिनी वई, जंहिं करे असां वॾे अज़ाब खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। हर भेरे असांखे आसरा ॾिना वेंदा आहिनि पर सहूलत न ॾिनी वई। अलमदीना टाउन इंतज़ामिया मोरो हिन वक़्तु बिजली, मस्जिद ऐं पार्क समेत ॿियूं सहूलतूं न मिलण सबबि पंहिंजी फैमिली खे घर खां ॿाहिरि घिटीअ में विहारण ते मजबूर आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजो पुटु आबिद उर्फ़ सोनो नोवल तकलीफ़ में मुब्तला आहे, जंहिंखे डॉक्टर ज़ाहिद अब्बास मेमण मूजिबि हिन गर्मीअ में नाहे विहारणो, पर हाणे ही बि तकलीफ़ में आहे जेका सरासर ज़ुल्म नाइंसाफ़ी आहे। हाणे असां घणो कुझु बर्दाश्त कयो आहे, हाणे असां में वधीक कुछ बर्दाश्त करण की ताकत नाहे रही। सेठ राशिद अली नोवल मोरो के शहरीन सियासी समाजी धुरन के अपील कई अलमदीना टाउन मोरो में असां इन मसले ते तवज्जो दे बिजली, गैस और मस्जिद समेत ॿियूं सहूलतूं फराहम करियूं वञनि। ॿी सूरत में असां एहतजाज जो हक़ रखूं था। वायदा ॾींदा रहिया आहिनि बाबा हिन महीने में तंहिंखे तक़रीबन सम्झा थो त 4 साल थी विया। केॾी महिल कहिड़ो दोस्त वठी वञनि, केॾी महिल कहिड़ो दोस्त, असां चऊं था ठीकु आहे, लॻंदो। अॼु असां सां उहा हालत थी आहे, राति खां 3 बजे ताईं, 3 बजे खां वठी असांजो शोलर वियो हली, हर शइ हली वई आहे, लाइट असां वटि आहे कान। हींअर बि असां ऊंदाह में वेठा आहियूं, तव्हां होॾे थोरो फेरायो, मुंहिंजा बचड़ा ॿाहिरि वेठा आहिनि, मुंहिंजा बचड़ा ॿाहिरि वेठा आहिनि, न्याणियूं मुंहिंजूं ॿाहिरि वेठियूं आहिनि। हिकिड़ी न्याणी जॻह मूंसां गॾु बीठी आहे ऐं ॿियो मुंहिंजो ही दरवेश पुटु आहे, तव्हां हिन थोरी फेरायोसि हिन जे नाले। हा, इहो तव्हां ॾेखारियो दरवेश आहे, ठीकु आहे। हिन जे नाले डॉक्टर ज़ाहिद इहो चयो आहे त हिन खे 5 मिंट बि तव्हां गर्मी न ॾियो, एसी ॾियो हिनखे, छो जो हिनखे बुखार थी वियो। भली डॉक्टर ज़ाहिद मेमण खां पुछी ॾिसो। डॉक्टर ज़ाहिद अगर हिन पोस्ट के ॾिसे थो त महिरबानी करे अलमीद वारनि खे ॿुधाए त ही नंढड़े सां ही पोजीशन आहे, न हिते लाइ